17 नवंबर ते दुबई में थी रहियो आहे हिकु नओं प्रोग्राम सिंधियत जो पैगाम। तव्हांजे मनोरंजन जे लाइ असीं घुराए रहिया आहियूं लता भगताणीअ खे हिंद मां, अमीर शाह खे सिंध मां ऐं ॿिया हूंदा चहचिटा। हेलो हेलो द्रिवेंद्र सर। हाँ सर मां तव्हांजो जाम वॾो फैन थो ॻाल्हायां। तव्हांजा सभु वीडियो ॾिसंदो आहियां सर मां। अरे थैंक यू यार, थैंक यू सो मच। केरु थो ॻाल्हाए? सर मां तव्हांजो पंहिंजो संजय भागवानी, नालो त ॿुधो हूंदो न? हाँ हाँ उहो ई संजय भागवानी न, जेको जिते किथे उधर रखाईंदो आहे न। मां सिंधी आहियां। तव्हां ॾिसंदा ही चहचिटो अहमदाबाद जे कलाकारनि खां, विजन एकेडमी खां। मोहनजो दड़ो जी सिंधी सभ्यता संसार जी सभ खां प्राचीन सभ्यता करे लिखी वई। मूंखे फ़ख्रु आहे त मां अहिड़ी शानदार, जानदार, अनोखी ऐं आलीशान जातीअ जी संतान आहियां। मां सिंधी आहियां। उन सां गॾु हूंदा नृत्य, रीमिक्स गीतनि ते त अचिजो ज़रूर। सभिनी खे वठी अचिजो शेख राशिद ऑडिटोरियम दुबई में 17 नवंबर। अचणु न विसारजो।